कमिणे खे केतिरा दफ़ा झलियो आ तिन रस्ते सां न लंघे पोइ बि कोन मुड़ियो। अॼु मां हिन खे ज़िंदा न छॾींदुसि। हाणे मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो आ त मुंहिंजी हवेलीअ जे रस्ते जे अॻियां न लंघंदो कर, पोइ बि कोन थो मुड़ी न। ही रस्तो तुंहिंजी हवेली जी हद खां ॿाहिरि आहे ऐं तुंहिंजी हवेली तुंहिंजे कोटनि ताईं महदूद आहे। बहादुर हर पर मुंहिंजो रस्तो न रोक। नालो त केॾो भलो अथई बहादुर, पर कम बुतलनि वारा। तो बहादुर खे बुज़दिलीअ जो टिको लाए तुंहिंजी मौत खे आवाज़ ॾिनो आहे। अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि कमीना। न केर बि विच में न अचे। यूसुफ, कल तू ही बहादुर छाते बिड़िया आयो? अचण सां ई घेरनि जूं ॻाल्हियूं छॾ न ॻाल्हि खे। मां न चाहां त केतिरो इंतज़ार करियां। ॿी क़यामत ताईं वेही तुंहिंजे प्यार जी पूजा कयां, पर कंवल एतिरी देरि करे छो आई आहीं? तोखे ख़बर आहे माण्हुनि खे लिकी लिकी ईंदी आहे, कॾहिं मोहबत में इक़रार त कॾहिं इनकार थींदा आहिनि। कंवल जंहिं ॾींहुं तुंहिंजी मोहबत में इनकार थियो उन ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। ईअं न चओ सोट, तुंहिंजी मोहबत जे करे त मां ज़िंदा आहियां। सोट चङो मां हलां थी। सिकल थी न आहे ऐं तूं वञण जूं ॻाल्हियूं थी करी। कंवल तूं वञण जूं ॻाल्हियूं न कंदी कर। मां त हिन काइनात खां वधीक तोसां मोहबत कई आहे ऐं तूं मूंसां वञण जूं ॻाल्हियूं न कंदी कर। सोट सिक के सांडे रखजा, सुभाणे तुंहिंजी कुंवर मां ई थींदसि। जेको साईं जन जो हुकुम। न करे तेरी मूंसां मोहबत, मता मुंहिंजे लाइ सिकी। ईअं न चओ कंवल, अॼु त मां तोखे पंहिंजे सीने में लिखायो।
सेक्रेटरी जी सर। नई फैक्ट्री वारो कम किथे पहुतो? तमामु सुहिणे नमूने ज़ोर शोर सां हली रहियो सर। हा इन कम खे जल्दी उकलायो ॿिया बि काफ़ी कम कया। ओके सर। ऐं हा बहादुर कुझु किथे ॾाढो सेठ साहब आहे, बिल्डिंग जो मालिक, कॾहिं काथे कॾहिं काथे। सलाम बाबा जानी, याद कयो थी अची। वालेकुम अस्सलाम माय डियर सन। वे बाबा वे बहादुर पुत्र बस परेशान न थो कुझु छा ॻाल्हि आहे बाबा? बाबा मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। बाबा तेरा पैसा सभु खपाए छॾी छा? ओहो बाबा तुंहिंजा इहे सवाल ॿुधी ॻाल्हि थो करी, छा थो करी, छो थो करी? बाबा मुंहिंजा कन पची पिया आहिनि। रिलैक्स रिलैक्स माय डियर सन। हे बंगला, हे गाॾियूं, हे जागीरूं सभु तुंहिंजो त आहिनि। सेक्रेटरी जी सर। बहादुर पुट खे जेतिरा पैसा खपनि ॾेसि। ओके सर। ठीकु आहे हाणे ख़ुशि बाबा? अचो साईं। जेका बहादुर पुट मूंखां लिकाए थो, ख़ैर अचे त पुछांसि थो। बहादुर पुट हाणे त ख़ुशी न? जी हाँ बाबा साईं। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आहे। बाबा साईं तूं का ॻाल्हि मूंखां लिकाए रहियो, छा ॻाल्हि आहे पुट? ॿुधा मूंखे। बाबा साईं इन नखियुनि खे कंहिंजी राह ॾिसण सां सुकून मिलंदो। मां पंहिंजी फाथल दिलि खे सज़ा ॾियणु थो चाहियां ऐं मोहबत जे मच में पचणु थो चाहियां, छो त हू मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो ख्वाबु आहे, मुंहिंजी चाहत आहे, मुंहिंजी ख़ुशी आहे। बाबा साईं माय डियर सन, पंहिंजे ख़्यालनि खे अंदरि जे आईने मां कढी हुन जी तस्वीर मुंहिंजे अॻियां आणे त मां राणी बणाए तोखे ख़ुशि कयां। बाबा साईं बहादुर ख़ैरात में मिलियल ख़ुशी न आहे अपनाईंदो ऐं मूंखे अहसास कमतरीअ जा ज़ेवर न पारायो, छो त मां ख़ुदि मुक़दर जो सिकंदर आहियां, इश्क जो बादशाह आहियां। पुट इश्क जे समुंड में कई बादशाह अमीर गुम थी वेंदा। मां नथो चाहियां त तूं मूंखां गुम थी वञे। तूं ॿुधा तुंहिंजी ख़्वाहिश कहिड़ी आहे? हाँ पुट। बाबा दिल जी ख़्वाहिश खे ज़ाहिर करण वारो आशिक न पर बुज़दिल हूंदो आहे। बहादुर इश्क जा बंद ॾाढा औखा हूंदा अथई पुट, यादि कजे। तुंहिंजी दुआ खपे बाबा साईं, मूंखे कुझु बि न थिए। चङो खुदा हाफ़िज़। ओके सेक्रेटरी बाबा साईं छा पिया सोचो? सोचां पियो हुयुसि पुट त हाणे तुंहिंजी मां शादी कराए छॾियां, छो जो ज़िंदगी ते बाबा को भरोसो ई न आहे। केॾी महिल बि असांजे लाइ इज़राइल अची ठको कंदो। मौत बराक आहे, पर बाबा साईं अम्मा खां पोइ मूंखे तव्हांजो ई सहारो आहे। तव्हां इहे ॻाल्हियूं न कंदा कयो, मुंहिंजी हयाती तव्हांखे लॻी। तव्हां जिथे चवंदव मां हुते शादी कंदुसि। ठीकु आहे पुट, पोइ तूं भला हाणे सोलो थी वे, घर खे संभाल। मूंखे थोरो ॿाहिरां कमु आहे, मां उहो लाहे पोइ मोटंदो अचां। ठीकु आहे बाबा साईं। हाँ सोच जी सोट कहिड़ा हाल थी? ख़ुशी सोट यूसुफ तूं चाचा खे ॿुधाई छो न पियो त तूं ऐं कमल पाण में मोहबत था कयो? यार आलम मूंखे मुनासिब न लॻो। मां बाबा जी दिलि तोड़ नथो चाहियां। दिलि त तुंहिंजी बि टुटी पवंदी ऐं कमल जी,
जेकॾहिं तव्हां जूं दिलियूं न मिलियूं त कहर थी वेंदो। न यार आलम, मूंखे बाबा ते पूरो यकीन आहे ऐं बाबा जी पसंदि बि कमल ई आहे। ख़ैर छॾ तूं हिन ॻाल्हियुनि खे, इहो ॿुधा तुंहिंजी मोहबत किथे पहुती? मूंखे मुंहिंजी मोहबत ते यकीन आहे, बसि तूं दुआ कजे। मुंहिंजी दुआ तोसां गॾु आहे सोट, अलाह कामयाबु कंदी। सुभान अल्लाह। कवल तू तो गुलाम मां गुल आहीं। छा त नंढड़ी उम्र में रंग कढियो अथई। तुंहिंजी जूह जवानी ऐं हलणी जहिड़ो हलण मूंखे मस्त करे छॾियो आहे। बहादुर मूंखे तंग न कर। तंग किथे थो कयां? मां त मोहबत करण थो चाहियां तोसां। मुंहिंजी कवल न खण मुंहिंजो नालो। तूं छा ॼाणी मोहबत मां? मूंखे नफ़रत हो तो मां। कवल तूं ई ॼाणे त मोहबत छा आहे, पर न अच त मां तोखे तो मोहबत सेखारियां। मोहबत छा आहे? अच कवल, अच मुंहिंजे सीने सां लॻ। अच कवल, अच। बकवास बंद कर। हुकुम कर बहादुर, तुझो पलाद इते ही वठूस। ना ना उन मुझे ललकारियो आहे। पलाद का पाण वठंदुस। वो छोकरी ही असाने मोते जख्म दे रही। आई बहादुर तू खामोश थी वे। ना ना बहादुर करा खामोश ना है थींदो। उनका पलाद अकेलो वठंदुस। हाँ मां अकेलो वठंदुस। अचो मूंसां। अदा
दादा तो अॼु मूं ते हथ कयो। अॼु तो पहिरियों दफ़ो भेण इन घर जी चाट पे मुंहिंजी इज़त खे लताड़े वई आहे। दादा यूसुफ पंहिंजो सोट आहे, को गे तो कोन्हे न। कमल चाचा रोशन वारा खां विथीर का आहिनि। इहो बि सच आहे त तूं नंढे लेखा यूसुफ जे नाले थियल आहीं, पर बाबा ऐं चाचा जो तकरार हो, उनजे करे हू तोखे कोन अपनाईंदा। या ख़ुदा ही छा थी वियो? खबर तू सुहंजी रानिया ओ सुंदर नारी तू मुखे केडी प्यारिया तोखे शायद ना है खबर तू सुहंजी रानिया हर गुल खे खुशबू समझा तो तू ही ॾिण वारी चंद्र भी शर्माए चंद्र भी दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं। अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे? रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी, रेशम घिटीअ खां जेका औरतें ईंदा आहिनि त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी। वाह 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 वाह, माना वाह वाह। हैंड वॉश 120 रुपया, हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो। वाह वाह, मन किलो जे हिसाब सां थो मिले। अड़े पोइ पहिरियां किथे ॿार पोइ सिपाही सूमर ख़ुशि करे सही वञ जल्दी कर, इहे सभु किलो किलो वठी आ, किलो किलो। अल मदीना केमिकल शॉप, मोहम्मद बशीर घिटी, रेशम घिटी आहे न, उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव। हिते अल मदीना केमिकल शॉप, जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो। ऐं ॿियो छा आहे ॿुधा, हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में, उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली। अॼु ई वञो, खोल खोल हिते। ओके क्या चल बाबा मां चाहियां थो त तुंहिंजी ऐं जावेद जी शादी करायां। छा मां तव्हांखे ॿार आहियां? पुट, इहा ॻाल्हि न आहे। जावेद ऐं तुंहिंजी जोड़ी तमामु सुठी रही ऐं ॿियो जावेद जो आहे केरु? सुणी बात न आहे, समझदार आहे। तव्हां ॿई समझदार आहियो,
न्याणी जो बात लाइन वाले बाबा सही है हेलो एवरीवन ओ वेरी गुड वालेकुम अस्सलाम बाबा केरी मलाई हाने हेलो सलमान हाय सोनी अच्छो वे पुट जावेद पुट वधी हयाती थी हाणे हाणे तो याद पियो कयो सी सुठो तो अची बाबा साईं ई त अचानक अची वियो बाबा इहो त सुठो थियो न अचानक एंट्री करण में त मज़ो आ कीअं सोनी सुठो थियो सोटर जो तुंहिंजी पढ़ाई मुकमल थी वई हाणे त घुमंदासीं फिरंदासीं हाँ सोट किताबनि वारी पढ़ाई त पूरी थी वई बाक़ी प्यार वारी पढ़ाई अधूरी सुणे पुट जावेद बि आयो असांखे बि ॾाढी बुख लॻी आहे पाणी जो बंदोबस्तु करायो ठीकु आहे पुट जी बाबा साईं जावेद पुट जी चाचा साईं मैं खेरन सां तुंहिंजी पढ़ाई मुकमल थी वई हाणे तुंहिंजी ऐं सुणीअ जी शादी जीअं तव्हांजी मर्ज़ी कीअं पुट सही आहे थोरो जावेद उथक थी पई हूंदे हली फ्रेश थी तो गजी मानी था कयूं चाचा साईं मां फ्रेश थी पोइ अचां थो बाबा जी शादीअ जी कहिड़ी तारीख़ रखी अथव ठीकु आहे न असां हिन महीने जी 29 तारीख़ बाबा जन वठी ईंदासीं अरे बाबा तू रोई छो थो तोखे ख़ुशी न थी आहे चाचा तव्हां कोन थो तव्हां बाबा साईं जे एतिरनि बेवाजबियुनि खां पोइ बि कमल जो रिश्तो वठण आया आहियो इन लाइ ख़ुशीअ मां अखियुनि मां ॻोढ़ा वही आया आहिनि अधो वॾो ॿार आहे पुट तमामु सख़्तु हो भई अंदरि जो ईअं हो जीअं हिरख कपिड़ो वेंदे वेंदे असांखे हज़ारे ॾुख ॾेई वियो पर पोइ बि असां मुंहिंजे कुल्हे गांधी थियासीं हा चाचा साईं तूं सच थो चई वाकई बाबा सख़्तु हो बाबा कुझु पैसा थो ॾियईं हे ॾाज ॾावण पुट वठी न चाचा न मां पंहिंजी भेण खे पंहिंजे पघर जे पोरे मां दाज ॾावण वठी ॾींदुसि हे पाण वटि रखो शाबाश पुट जीअं तुंहिंजी मर्ज़ी बचा चङो बाबा मां हाणे हलां थो पुट हली बाबा शादी वादी तयारी करणी आहे तव्हां बि तयारी कयो बाबा चाचा हलो मां तव्हांखे अॻिते छॾियां जावेद जी चाचा बाबा किथे घुमन तॾहिं सुणी जो रवैयो मूंखे थोरो ठीकु नथो लॻे ईअं न थिए त किथे सुणी शादी खां जावेद हे तू छा थो चई जेकॾहिं सुणीअ ईअं कयो त सुणीअ उनखे ज़मीन में दफ़न करे छॾियो
हाँ बाबा सही जेकॾहिं सोनी असांजे इज़त जे मथां के गैर मर्द जा पाछा आया तो सोनी हिन कार जे कोट में बंद हूंदी ऐं सोनीअ जे जिस्म ते बाहि जा पठा ॿारिया वेंदा ऐं हा जावेद जेकॾहिं वेरी लक लंघी अचे त हुनखे गोली हणी सघंदी आहे हा बहादुर हा जेकॾहिं सोनी कंहिं ॿिए गैर मर्द सां थी त मुंहिंजी तोखे इजाज़त उते शूट करे छॾिजांइ मां त पंहिंजे सावरनि आयो आहियां सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थामनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313856262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी
बहादुर अच ही थो लंगूर कमाल आ कंवल जी शादी इने सां थी थिए कंवल जी शादी तो मूंसां ई थी छो त मोहब्बत तामू जी कंवल ये असांजे नंगनि जो नाम खई अछूं कढी कामन खे ॾेई छॾींदुसि लोफर जेकॾहिं मां लोफर हुजां हा त घणा ॾींहं कंवल खे खणी वञा हा पर न कंवल मुंहिंजी मोहब्बत त इश्क आहे मुंहिंजो कंवल मोहब्बत तो कयां मां कंवल सां तोखां बि घणो रखण पंहिंजी गंदी ज़ुबान सां कंवल जो नालो आइंदा अगर कंवल जो नालो खई जिंदा कोन छॾींदुसि कमीना कंवल सिर्फ पहुंचिया हाँ सिर्फ पहुंची सुनी सुनी अॼु मां कसम थो खणा पंहिंजी मोहबत जो त कॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में लोड़ न आणींदुसि सदाईं तुंहिंजे चेहरे ते मुर्कूं सजाईंदो रहंदुसि आलम कॾहिं बि मुंहिंजी मजबूरीअ खे बेवफ़ाईअ जो नालो न ॾिजांइ छो त बाबा ईअं त दर ते पेरा लॻाए छॾिया आहिनि आलम मूंखे डपु थो थिए अगरि तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो छा थींदो मां बि मरी वेंदुसि सुणी मोहबत कंदड़ दिलियूं कॾहिं बि डिॼंदियूं न आहिनि
मूं तोसां प्यार कयो आहे। तुंहिंजे नाम सां अगरि मौत बि मिलियो न त बि दिलि सां क़बूल कंदसि। सुणी, मुंहिंजो इश्क इबादत आहे। हा कंदो, ईअं ई थींदो। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 सोनी ये नथी करे सके। ईअं ई कयो आहे तुंहिंजी दादली भेण। मुंहिंजी अखियुनि जे अॻियां कंहिं गैर सां भाकुर पाता अथई। जेकॾहिं गैर सां भाकुर में पाता हुई त न कमीने खे तूं उते करे पियो मारियो अची। छोजो मां तुंहिंजी ऐं चाचा जी इज़त जो ख़्यालु कयो, इन करे मां ख़ामोश रहियुसि। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त अचण ॾे सोनीअ खे। सोनी Pedazzi! काले वही हुई? साइलेंट दे वही हुई ना? यार सम्मिलन! अदा चेयमन, खेलन के घर वही। तो क्या जरूरत की थी? असल में कांतान थी। जिससे सिंह नालो बदनाम करने की कमी नहीं। राय! बताए काले वही हुई? बताए सुनी? तो के हमें भी अपना बाहर वजह की इजाजत दी थी। आई तो असां के इहो सिलो ॾिनो। छो सुनी तो ये छो कयो? बताए तो ये छो कयो?
मराठी बिहार से हाँ खेती बिहार से मराठी बिहार से करे शौक कावटी कमेडी का कोण में बंदी तुमची सजा लिया तुझी इच्छा तुझे चेहरे ते धड़कन जा निशान ऐं ये अंधेरा छा ॻाल्हि आहे ही अंधेरा असांजी मोहबत में मिलियल इनाम आहे ही असांजे प्यार जी सज़ा आहे पर तूं हिते छो आयो आहीं जेकॾहिं उन्हनि ज़ालिमनि खे ख़बर पई त तोखे बि मारे छॾींदा हितां वञलो हितां न सुनी न मां तोखे नाराज़ न छॾे नथो वञी सघां त साची छो नथो तूं वञलो हितां अरे जॾहिं मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक तुंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे जेकॾहिं तोखे कुझु थियो भई तूं सोच त मुंहिंजो छा थींदो मां तोखे सां मरी कमीना तो के गिरफ्त किए थी असन हवेली में घरन तो के खबर है असन हवेली में घरन खुदा सौ को बराबर अदाने के कुछ पता चल जाता तू क्या तुम ये रोकना मां तुझी बहुत पहला
नेठ तू जो यार असांजी हवेली जी चाल टपी आहे पर माण्हू त चङो कोन तोसां गॾु तुंहिंजे यार खे बि पूरो छॾींदुसि तुंहिंजे यार खे ज़िंदा न छॾींदुसि कमीनी छो त तो असांजी इज़त ते दाग़ लॻायो आहे किथे आहियां मां? पर तूं पंहिंजे घर में आहीं आलम पुट सां आकाश खे ॾिसी त सघूं था मगर हथ नथा हलाए सघूं छो जो मोहबत जो क़दुरु असां ग़रीबनि वटि आहे अमीरनि वटि न आहे। चाचा मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मां त प्यार जो पुजारी आहियां। चाचा चाचा छा प्यार करणु ॾोह आहे? हा पुटरा मोहबत प्यार इश्क ही पैसे वारा माण्हू उन खे ॾोह ई सम्झंदा। यार आलम तूं सब्र कर जेकॾहिं तुंहिंजी मोहबत पाक आहे तोखे ज़रूरु मिलंदी। हा आलम हे सभु तुंहिंजी चङाई में आहिनि। हा सोट असां तुंहिंजी मोहबत जे ख़िलाफ़ न आहियूं पर मोहबत खे ई दुनिया वारा ख़राब नज़रुनि सां ॾिसंदा आहिनि। सुठो अथई तूं हुन छोकिरीअ खे विसारे छॾ हुन छोकिरीअ खे। सिकंदर मां हुनखे कीअं थो विसारे सघां? उहा त मुंहिंजी नस नस में समायल आहे। आलम पुट अॼु तूं मूंसां वाइदो करे कसम कर ॾिनी छोकिरी सां वरी तूं न मिलंदे बाबा। चाचा कंहिं आड़ा में उछले छॾी हा या गोली हणी छॾी हा पर सोनी जो कसम न वठी हा। जेकॾहिं तूं वक़्त ते न अची बचाई हा कमीने खे त मां उते ई दफ़न करे छॾियां हा। तोखे त ख़बर आहे न चाचा खां सवाइ असां को अहिड़ो कमु न आहियूं कंदा। उन कमीने जी जुरत कीअं थी असांजे घर में अचण जी? जेकॾहिं उन हीअं कयो आहे त उनजी सज़ा उनखे ज़रूरु मिलंदी। बहादुर तोखे परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। मुंहिंजो बि कमीने खे शायदि इहा ख़बर न आहे त असांजे घर में कफन जी सज़ा सौ गुण बराबरि आहे। उनखे उनजी सज़ा ज़रूरु मिलंदी। बहादुर तूं परेशान न थी। परेशान न थियां तूं कमीनो तमाम खान जे हवेली में अची तूं चेक करे ॾिनो मां। बहादुर मूं चेक करे न जेकॾहिं चाचा साईं हुजे हा त हू त बची न निकिरे हा। बाबा साईं जे करे सभु कुझु इहो थियो राजू कमरे तां बची निकिरे हा। बहादुर खे न रोकिया बहादुर हुनखे मारे असां पोइ ख़बर पई जॾहिं मारे हिते पूरे छॾियूं सां पर हिन शख़्स जे करे बहादुर वरी हिकु खे चवंदो त जोश सां न होश सां कमु वठिबो आहे। जावेद मां मुड़ुस तोखे तॾहिं मञियो हा जॾहिं कमीने जा आंटा कढी कुतनि खे ॾियां या बहादुर खे छॾियां। मां हुन कमीने जो अहिड़ो त हशर कंदुसि यादि कंदो। उहो वरी कीअं चाचा साईं? घबरायो न मां कराची मां अहिड़ा त गोरीला घुराईंदुसि जो हुन जो हशर बुरो करे। न बाबा जानी न असां चूड़ियूं न आहिनि पातियूं जब ॿिए जे कुल्हे ते बंदूक रखी हलायूं मोहन कमीने खे पाण मारींदुसि। न बहादुर न चाचा साईं सच पियो चवे। जेकॾहिं ॿिए जे कुल्हे ते बंदूक रखी हलाईंदासीं त गोली बि क़ाइमु न थींदी ऐं
इल्जाम बस आते नहीं लो। हाँ ये कथा से ये नांग मरे नट बचे। सोनी तू तो जले मानी नहीं जाए। अच्छा मानी का मुझे भूख होने का असां लॻा चाहियूं त असांजे ख़ानदान जे मथां के घर बर्त जा पाछा को सुनी सुनी तो समझण जी कोशिश कर। असां ख़ानदानी रईस आहियूं ऐं असां रईसनि जी औरत खे को हथ लाए त असां अंकल जो डॉक्टर ई खणी छॾींदा आहियूं। पर पोइ ॿार अञा ज़िंदा आहे। वरी बि मां तोखे सम्झाइण आयो आहियां त ज़िद छॾ अचे। मां मञा थो त तूं औरत ते इश्क जी इबादत कई आहे पर तुंहिंजी इश्क जे करे माण्हू असांखे ताना था ॾियनि। माण्हू तो ठहियो पर सौट जावेद मूंखे ताना थो ॾे। सोनी मोहबत त मूं बि कई आहे। मूं बि पंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ मोहबत जा मच भरिया आहिनि। तो कोई मुझे आजाद कर तो मां वनी पंहिंजे आलम सां ना नवाज़ करने जो नालो मुझे अॻियां सुनी समझी छो नथी सुनी। पर अच्छा मोहब्बत के खानदान जे उसूल मां कढी हिकु दफ़ो पंहिंजे चाहत जी नज़रनि सां ॾिस त मोहब्बत छा आहे। मां तोखे पहिरें थी कहूं हिकु दफ़ो मूंखे आलम सां मिलण में सिर्फ़ु हिकु दफ़ो आलम सां
सोची थी वो नामुमकिन आहे। खत्म कर हिंदुस्तान की आदत के इंसान कदर तो के भी Welcome, Tiger, welcome. ये तव्हांजो इंतज़ार ही आयो है ओ माना त ही आहिनि मौत जा फरिश्ता। बाबा साईं मूंखे त कोन था लॻनि। दादा ही ॻाल्हाइनि कोन था, गुंगा आहिनि छा? मुंहिंजो नाम टाइगर आहे, मूंखे टांटा उॾाइण जो शौक़ु आहे। मां जितां गुज़रंदो आहियां उते रोज़ ई राड़ो मची वेंदो आहे। ॿुधाए सेठ, छो घुराए थी मौत जे फरिश्तनि खे? छा हिन सॼे तर खे उॾाइणो थिए छा? छा सिर्फ़ हिन ॻोठ खे बाहि ॾियण जे लाइ घुरायो? कोठे वक़्तु न वञा, असांखे हिकु कलाक जा पैसा ॾियणा अथई। यादि रख सेठ, असां सिर्फ़ु पैसे लाइ कमु कंदा आहियूं। तव्हां पैसनि जो को बि फिक्र न कयो मिस्टर टाइगर। असांजे रहण लाइ बंगलो कहिड़ो आहे सेठ? तव्हांजे रहण जो बंदोबस्तु करे छॾ। चाबी ॾे ऐं वाच ॾिस। वाच खे पंहिंजी ॻीचीअ सां ॿधे छॾ।
पोइ हिसाब कजाए असां तुंहिंजे अॻियां दौलत जा ढेर लॻाए छॾींदासीं ओए मिलंदासीं इट्स ओके मां तो मोहब्बत करण थो चाहियां तोसां मुंहिंजी कवल तू छा ॼाणी मोहब्बत मां बहादुर मूंखे तंग न कर न खण मुंहिंजो नालो मूंखे नफ़रत हो तो मां बकवास बंद कर मूंखे नफ़रत हो तो मां न खण मुंहिंजो नालो बहादुर मूंखे तंग न कर तू छा ॼाणी मोहब्बत मां बकवास बंद कर न खण मुंहिंजो नालो तू छा ॼाणी मोहब्बत मां बहादुर मूंखे तंग न कर न खण मुंहिंजो नालो मूंखे नफ़रत हो तो मां छा सुन बहादुर नशे में धुत लॻो वेठो आहीं ऐं हुते दुश्मन जे दर ते दौर पिया था वञनि छा मतिलबु आहे तुंहिंजो छा वरी छा मतिलबु आहे हुते यूसुफ ऐं कमल जी शादी पई ऐं तूं सिगरेट पियो थो पीं त छा सोचा फलां बि न कंदे छा फलां थींदो ज़रूरु थींदो मुंहिंजे मन में मातम पइजी भरे अरे मुंहिंजी कमल जी शादी पई थी थिए न हर किस न मां उन्हनि कमीननि खे ज़िंदा न छॾींदुसि छोटा जोश कान्हे होश मुंहिंजो बंदोबस्तु कर सोच तूं फिकिर न कर छोटा मां हुनजो बंदोबस्तु पाणे हेलो टाइगर जावेद तो गला जेको कम चयो मैं तमाम करे छॾ मुंहिंजी कमल जी शादी अगर मूंसां न थी मां गॉड के पार में छॾींदुसि छो त मां कमल खां सवाइ ज़िंदा न रही सघंदुसि तो हा मुझे मुझे कवल कपे मुझे मुझे कवल कपे सुंदर जेकर कवल तुझी नथी तमे कैसे कौन थी यो जावेद जो तो सां बाय बाय सुंदर बाय बाय
तुंहिंजा आशिक आहियूं। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे वेझे न अचिजो। अच त तोखे तुंहिंजी मंज़िल ते पहुचायां। गोली चवंदा आहिनि मूंखे प्यार वारनि जो दुश्मन ऐं दौलत वारनि जो दोस्त आहे। कालिया तोखे चए थो अच भाकुर पा अच। मौत आयु तुझी मौत। हट्टी परा दी पड़ा किथे कुत्ते ही मौत न मारे। तू छा मारी दे कुत्ता। चाचा 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 बाबा ने बाबा खुदा ने वास्ते एक चक्कर क्यों खोल। बाबा इनिस तुझे पुट डरवाए पे तो बाबा एक चक्कर बुधा मुके बाबा एक चक्कर मुके बुधा वो केड़ा हुआ जालिम बाबा नंढे हुंदे अम्मा चले वई ए मला तू चले वे के जी आसरे चले वे बाबा के जी आसरे चले वे बाबा के जी आसरे चले वे बाबा कमल कमल न तो मूंसां जीअण मरण जो वाइदो कयो तो चयो न त गॾु जीअंदासीं गॾु मरंदासीं अॼु तूं मूंखे हथ में कीधरो ले वञी न कमल न तूं इहे नथी करे सघीं कमल हिकु चकर अखियूं खोले ॾिस मूंखे
कमल एक चक्कर क्यों खोले ॾिस मूंखे कमल कमल सोट पंहिंजो पाण खे संभाल यार छा संभालिया पाण खे हिकु ते बाबो छॾे वियो कमल छॾे वई इहा बि ख़बर न पई त उहे ज़ालिम केरु हुया सिकंदर पंहिंजो पाण खे संभाल ये संभालिया पाण खे तुंहिंजी दुनिया ई ठही वई बस यार यूसुफ पंहिंजो पाण खे माउ पीउ खां पोइ हिकु भेण ई त हुई जंहिंजे सहारे मां ज़िंदा बाबा एक चक्कर क्यों खोले ॿुधा मूंखे केरु हवे ज़ालिम बाबा ॿुधाए मूंखे बाबा चाचा सिकंदर पंहिंजे माउ पीउ सां कयल वाइदे खे पूरो करण जे लाइ उथी हुन सां कयल वाइदो पूरो कर कमल ऐं यूसुफ खे पाण में मिलाए उथी सिकंदर उथी यूसुफ तू हिते बि मां भेण खे पंहिंजी मेहंदी हणा ऐं हुन जा हथ ॻाढ़ा करे तो साल विदाई कयासीं अदा तुझी शादी में मां पंहिंजे हथनि सां मेहंदी हणंदसि अलाए छो अदा इहा नसीब थींदो बि अलाए न बि थींदो इश्क हुस्न खे हिन मोहबत कंदड़ मजनू जो सलाम तूं त मुंहिंजे मन जी राणी आहीं रूह जी राहत आहीं दिल जी धड़कन आहीं हिन सावण जहिड़े मौसम में तो जहिड़ो महबूब जे आशिक जे अॻियां अचे उन आशिक खां वधि कहिड़ी ख़ुशी थी सघे कवल मां तोसां एतिरी मोहबत थो कयां एतिरी मोहबत थो कयां जो तूं मुंहिंजी मोहबत खे तस्वर बि नथी करे सघी छो त आशिक आहियां मां तुंहिंजे हुस्न जो आशिक आहियां मां तुंहिंजे हिननि
अताउनि जो मुंहिंजी दिलि मुंहिंजी रूह मुंहिंजी राहत में सिर्फ़ तूं समायल आहीं। ही जग ही जान तोखां बिना अधूरो ई अणपूरो थो लॻे। छो नथी मूंसां मोहबत जा लफ़्ज़ ॻाल्हाई? बादल मूंखे एतिरो ख्वार छो थो करीं? किथे तो कयां तोखे ख्वार? तू तो कायनात आहीं मुंहिंजी। ही जागीर, ही दौलत, ही माल ऐं मिल्कियत सभु तुंहिंजी मोहबत जे करे कुर्बान करे छॾींदुसि। तोखे हिकु भेरो हिन दिलि ते हथ रखी मूंसां मोहबत जो इक़रार कर। मुंहिंजी मोहबत तो सां कोन्हे का पते। तुंहिंजी मोहबत हासिल करण में जेकॾहिं मूंखे ही दुनिया जा माण्हू मारणा पिया त बि मारींदुसि। छा वाकई मुंहिंजी कवल मरी वई? कवल तू नथी मरी सघी कवल। मूं मारियो आहे पंहिंजी कवल खे हथनि सां। केरु हाणे हिननि बरंदड़ अखियुनि खे तीत ॾींदो कवल? छो कयो मूं? हाँ मां पापी आहियां। मूं मारियो आहे पंहिंजी कवल खे। हाँ मां पापी आहियां। पापी आहियां मां। मूं मारियो आहे पंहिंजी कवल खे। छजी हिकु झलक ले सिकंदो हुयसि। हाणे सॼी ज़िंदगी हुन जे लाइ सिकंदुसि। बुज़दिल आहीं तूं बहादुर। तो ही मारियो आहे पंहिंजी कवल खे। यूसुफ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। छा ॿुधा कमिया? मुंहिंजी कवल खे तो मारियो आहे कुत्ता। यूसुफ मूं तुंहिंजी कवल खे नाहे मारियो। अरे पोइ की कुत्ता कंहिं मारियो आहे कवल खे? यूसुफ मूं तुंहिंजी कवल जो खून नाहे कयो। चुप कर कमीना। तू कातिल आहीं मुंहिंजी मोहबत जो। तू कातिल आहीं मुंहिंजी कवल जो। यूसुफ मूं तुंहिंजी कवल खे नाहे मारियो। बकवास बंद कर यूसुफ। मूंखे हथ खणण ते मजबूर न कर। यूसुफ
ये सब सदाड़ो तमा रे कमी है मुझी कमल के मारे है मो ना है मारा तुझी कमल के कमीना वारे के सिद्धा को चाहिए हाँ सुनी माँ दाऊ कर सुनी दाऊ कर माँ को जो दाऊ तो उठना चाहे जो और चीज़ बाहर खोल रहा है लेकिन और पंचायत पे चले तो मर्द के खड़ा ते खीर प्यार के सके तू चाहता हम करेंगे ना मर्द माता के बुझाई सुनी तमा नाम है पर मर्द
Leave sorry. Funny. Funny पर ध्यान में शामिल. Sorry. तो बड़ा जुल्म कर आए हैं sorry. अरे भाग के बस की गलती जैसा न लगाई थी. गलत तो ये सॉरी. वो तो दी पाप मोहब्बत जो कर न करो. तुझे के बात है. चाचे के चौदस था अलग पात्र के मारे सोनिया के बजाय रखी. सोनिया के बजाय रखी.
उतारे तेरे मारूंगे कौन कर तनो कौन कर तनो हाँ दा यूसुफ जनाज़ो तो मुझे भाउ बहादुर जो निकितो आहे मुझे सोट कमीणे मुझे भाउ जो खून कयो इहो तव्हांजे घर जो मसइलो आहे इन में घर मां भॼण ऐं पंहिंजनि जे इज़त मान मर्तबे खे मिटी में मिलाइण मां कहिड़ो फ़ाइदो जावेद पुत्र जी चाचा साईं हथियारनि जी जांच कर फोन करे जी चाचा जल्दी हेलो हाँ हथियारनि जो छा थियो रस्ते में आयो जी ठीकु आहे जल्दी अचो जल्दी जल्दी ठीकु आहे चाचा साईं हू रस्ते में आहे ठीक है पंहिंजा 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 जेकॾहिं अहिड़ा कहारी थी वेंदा आहिनि त उन्हनि खे हर जनम में छॾे मां ईंदसि जेको पंहिंजो पंहिंजे जो खून करे उहो इंसान न शैतान चइबो आहे अदा शैतान जावेदा एक टके जो लोफर मुझे घर में घिरी मुझे लरंग पुट के मारे में आई तो उनखे कुछ न कयो चाचा साईं मां पहुतुसि त हू भॼी वियो हो न त मां हुनजे रत जा धोख पी हा असां पाचे विया पर असां सां अणॼाण दुश्मन बि विया तो साण ॼाण न मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो सोट कमीणो उन तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजी सोट कमल खे माराए छॾियो रात दामन जो मां सिर्फ हथियार पर चाचा पर के छड़ जावेद पुट मुंहिंजो मोह अंदर मुंहिंजो तो चले मां कंहिं वॾे जो न पुलिस जो सहारो वठंदुसि अचे पुट जो गुनाह पाण कंदुसि पाण अचो
तूं मूंखे छॾे नथो वञी सघीं। यूसुफ यूसुफ ने यूसुफ